नाज़रीन, हैदराबाद में बदीनवासी 9 भेनरूं पंहिंजे अमड़ समेत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज करे रहियूं आहिनि। प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल ते वेठल जेके न्याणियूं आहिनि ऐं उन्हनि जी अमड़ आहे, उन्हनि जो छा चवणु आहे, अचो तिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। असीं 9 भेणूं पढ़ियल लिखियल आहियूं, ग्रेजुएट आहियूं। असीं पहिरीं बि एहतजाज करे चुका हुआसीं, जंहिंमें अदी फरार टालपुर चयो हो, चई त तव्हां बुख हड़ताल ख़तमु करियो, तव्हांजी जेकियूं आहिनि ऐं तव्हांजी 2-3 भेणनि खे आउं जॉब ॾींदसि, तव्हां बुख हड़ताल ख़तमु करियो। असीं इन इरादे ते असीं बुख हड़ताल ख़तमु कईसीं। उनखे तक़रीबन अॼु 10 साल थी विया आहिनि, उन वाइदो अञा ताईं निभायो कोन। ऐं जेके हेठियां मोकिलायूं हुई, असीं उन्हनि वटि हली हली थकी पियासीं। उन्हनि चयो चई त हाणे त अॼु ॾींदासीं, सुभाणे ॾींदासीं, अॼु ॾींदासीं, सुभाणे ॾींदासीं, जंहिंमें 9 साल गुज़री विया आहिनि। असांजो गुज़ारो ॾाढो ॾुखनि सां थो थिए। मुंहिंजी ॿियूं भेणूं जेकियूं आहिनि, असीं कंहिं जॉब ते थियूं वञनि, प्राइवेट जॉब कनि थियूं, ऐं के वरी कंहिंजा कमु कनि थियूं घरनि जा, ऐं जेके नंढियूं आहिनि उहे कमु थियूं कनि घरनि जा, ऐं आउं पाण कपिड़ा सिलाई कंदी आहियां माण्हुनि जा। उन सां असांजो गुज़र सफ़र हले थो। मुंहिंजी अम्मा इन उमेद ते असांखे पढ़ाए, छो जो असीं न्याणियूं अम्मा जूं हुयूंसीं। अम्मा इन उमेद ते पढ़ायो चई मुंहिंजी धीअरूं जेकियूं आहिनि पढ़ी लिखी पंहिंजे पेरनि ते बीहनि। अॼु मुंहिंजी माउ अॼु रोडनि ते असांखे खणी बीहारे वेठी आहे। बिलावल असीं सिंध जूं न्याणियूं आहियूं। अॼु ॾिसूं भर जो ही महीनो आहे, सिंध जूं न्याणियूं रोडनि ते वेठियूं आहिनि, जेके अॼु 10-12 ॾींहं थी वियो आहे। बिलावल हिन जी सार लहो, मुराद अली शाह सी न्याणियूं जेकियूं आहिनि सिंध जूं वेठियूं हुयूं रोडनि ते, जेके अॼु 10-12 ॾींहं थी विया आहिनि, असांजी केरु सार कोन थो लहे। अम्मी असांखे तइलीम हासिल कराई आहे, ऐं हाणे असांखे नौकरी ॾियो वञनि। बिलावल भुट्टे खां असांजी अपील आहे, असांखे नौकरी ॾियो ऐं असां पंहिंजी गुज़र सफ़र करूं। हा, 2009 में असां एहतजाज कयो। असांखे चइनि असांखे नौकरी ॾींदासीं, पर अञा ताईं असांखे नौकरी न आहे मिलियूं। असां हली इहो इंटरव्यू ॾिना, पर असांखे नौकरी कोन ॾिनियूं। मां BA तालीम हासिल कई आहे, ऐं असां तमामु ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं। असांजी अम्मी ॾाढी तकलीफ़ूं ॾिसी असांखे तालीम हासिल कराई आहे। हिन उमेद ते त असां सरकारी नौकरी करे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं ऐं असां पंहिंजो मतिलबु कि घर हलाए सघूं, पर असां वटि हींअर नौकरियूं कोन आहिनि के। ऐं अदी फरियाल टालपुर असां सां वाइदा कया हुआ 2010 में, त हू असांखे नौकरियूं ॾींदी, पर हाणे 2020 पियो हले, 10 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं इन जेका वाइदा कया हुआ उहे वाइदा अञा पूरा कोन थिया आहिनि। त असां दुबारा सां गुज़ारिश था कयूं बिलावल भुट्टे सां, आसिफ़ ज़रदारी सां ऐं अदी फरियाल टालपुर सां, त जेका हुननि वाइदा कया हुआ उहे पूरा कया वञनि ऐं असांखे नौकरी ॾिनियूं वञनि। अम्मी सिलाई वग़ैरह कंदी हुई, हाणे अम्मी जी नज़र न आहे। पोइ हाणे असां थोरो कुझु कंदा आहियूं, सिलाई करे वठंदा आहियूं, त हिकिड़ी भेण थाऊं धोई वठंदी आहे, त हिकिड़ी भेण सिलाई करे वठंदी आहे, ॿी टोपो ॾेई वठंदी आहे। ईअं करे असां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं था। पंहिंजे न्याणियुनि सां गॾु ऐं प्रेस क्लब ते वेठी आहियां नौकरी जे लाइ। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे बेटे बिलावल खे महिरबानी करे मुंहिंजो हीउ निमाणो सॾु आहे, मुंहिंजी जेको न्याणियुनि खे नौकरियूं ॾे, त असांजे जेको अॻु में 9 साल अॻु में एहतजाज कयो, इन्हनि असांखे दिलासा ॾिना, ड्यूटियूं कोन ॾिनऊं, ड्रोड़ी ख़र्च करे करे अॼु हिते दरख़्वास्त ॾे, अॼु हिते इंटरव्यू ॾे, अॼु हीअ थो थिए, अॼु हीअ थो थिए। बाबा 9 साल जेको दौड़िया आहियूं, पर असांखे ड्यूटी कोन मिली त कोन मिली। हथु ॿधां थी, मुंहिंजे न्याणियुनि खे जॉब ॾियो, त असांजो 4 ॾींहं ज़िंदगी सुठी गुज़ारियूं। बीमार रहां थी दवाउनि जे हवाले जा। नाज़रीन, प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताल ते वेठल नाज़िया सिराई शाज़िया ऐं उन्हनि जी जेका अमड़ आहे मलूका सिराई, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त उन वॾी जदोजहद करे पंहिंजे न्याणियुनि खे तालीम ॾिनी ऐं न्याणियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त उहे BA MA ऐं ॿियूं जेके भेनरूं आहिनि उन्हनि जूं ग्रेजुएट आहिनि, पर उन बावजूदि उन्हनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। 10 साल अॻु इन्हनि सां फरियाल टालपुर बि वाइदो कयो त इन्हनि खे सभिनी भेनरनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जे चवण ते मुख़्तलिफ़ ऑफिसनि में विया, उते उन्हनि दरख़्वास्तूं बि जमा करायूं, इंटरव्यू बि ॾिना, पर अञा ताईं इन्हनि खे नौकरियूं न मिलियूं आहिनि। इन्हनि ॿीहर मुतालबो कयो आहे त इन जे न्याणियुनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, जीअं इन्हनि जो गुज़र बसर आसान थी सघे। कैमरामैन नियाज़ मल्ला सां गॾु इम्तियाज़ खुसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।